किराए ते ॾिनी आहे 5 साल लिखी हिनखे 5 चकर घुरायो अथनि होटल हिननि खां खस मुंहिंजे नाले इहो ममताज़ पाण दाह खणी वियो हुआसीं उहो बि दाह न वरन आई हींअर हिननि जा 2-3 वकील आहिनि कूड़ा सचा बयान लिखियो मोकिलिनि पिया ऐं हिननि सॼे मोरे में कंहिंसां रहाई आहे जंहिं प्लाट हिकिड़ो था ॾियनि लिखी ॿियो था ॾियनि रुगी सॼो पाड़े वारनि खे घुराए तसली करनि त के आहे छा रुगी हिननि जो फॾे जो धंधो आहे के वॾेरो चङो हूंदो आहे कॾहिं सॼी उमिरि हिननि फ़ैसिलो कयो आहे चङो हूंदो आहे को फ़ैसिलो करे ओड़े पाड़े वारनि खां तसली कंदे भई चङा आहिनि भला आहिनि सॼो ॾींहुं नशो ऐं चर्स शराब जो धंधो अथनि सॼे पाड़े खां तसली कंदे माण्हू कीअं हले प्लाट हिकिड़ो ॾींदा लिखी ॿियो ॾींदा आहिनि मेमणनि सां धार फॾो अथनि हाणे ममताज़ एग्रीमेंट थी करे ॾिनी आहे सभिनी भाइरनि खे ख़बर कान्हे उहो चए थो त बसि ॿियनि भाइरनि खे ख़बर कान्हे मूं हिकिड़ी करे ॾिनी आहे एग्रीमेंट रुगी हिननि जो धंधो ई फॾनि जो आहे जनरा मां वेठल ॻोठु दोस्त मां चंड आहियां पुटु ख़ुदा चंड रहियो आहे मसइलो इहो आहे त साईं मुंहिंजा चाचा आहिनि ऐं सोट आहिनि जेके वकील आहिनि उहे डेली हिते अचनि था मुंहिंजो हिते मां घरु ठाराहियो आहे पंहिंजो अलॻि मुंहिंजे पंहिंजे पीउ जी प्रॉपर्टी जेकी मूंखे हिसे मां आई आहे घर आहे मुंहिंजी होटल आहे मुंहिंजी बनी बारो आहे पीउ बनी बारो गॾु आहे हर हंधि हिसो आहे मुंहिंजो बाक़ी मेन मसइलो इहो आहे मुंहिंजी होटल आहे उहा रेंट ते ॾिनल आहे सोलंगियुनि खे उहा इमाम अली सोलंगी रेंट ते ॾिनल आहे उहो मुंहिंजी वहिंवार सां ॾिनल आहे उन सां मुंहिंजी एग्रीमेंट थियल आहे 5 साल जी 5 साल खां पोइ हू छॾींदो मां मालिक आहियां बाक़ी हुन वटि 5 साल होटल मुंहिंजी आहे बाक़ी मसइलो इहो आहे त होटल मुंहिंजी आहे किराए ते मूं ॾिनी आहे मुंहिंजा सोट चाचा चाचो मुंहिंजो साईं ममताज़ आहे वॾो जेको उहो मसइला उहो पतो पैदा करे ॿियो मंज़ूर आहे ॿियो इमरान आहे सोट आहे मुंहिंजो ॿिया वकील आहिनि रुज़वान नोमान ऐं मंसूर उहे डेली शराब पी उहे वकील न आहिनि साईं शराब पीअनि ऐं चर्सी आहिनि शराब पी डेली हिते अची होटल ते तमाशो था कनि मुंहिंजे दर ते गारियूं सिरूं जे हाणे चाचा मुंहिंजा शराब पी डेली सिरूं हणनि नशे में अची बाबलिंग करणु गारियूं ॾियणु मां अकेलो आहियां साईं मुंहिंजो न पीउ आहे मुंहिंजी भेनर ऐं मुंहिंजी माउ आहे माउ मुंहिंजी बीमार आहे डेली शराब पी दर मुंहिंजे ते अचंदा शराब पी गारियूं ॾियणु गंद ॾियणु हाणे होटल मेन ॻाल्हि आहे होटल मछंदा हिननि जो मसइलो न आहे मसइलो आहे मूंसां मुंहिंजो प्रॉपर्टी जो मसइलो आहे प्रॉपर्टी मुंहिंजी नंढे आहे उहा मूंखे विराए नथा अचनि मुंहिंजो हर हंधि हिननि हिसो आहे ममताज़ मसइला कराए थो चाचो जेको मुंहिंजो वॾो आहे ॿियो मंज़ूर आहे ॿियो इमरान आहे शैतान इहे 3 आहिनि भाउ इहे डेली मसइला था पैदा कनि होटल आहे होटल मुंहिंजी किराए ते आहे उन्हनि खां मां वहिंवार वरितो आहे पंहिंजो 5 साल मूं एग्रीमेंट कई आहे उन्हनि खे मूं किराए ते ॾिनी आहे हीअ अचंदा डेली मानी हिननि खे चांहि मुफ़्त ई मिले चांहि हिननि खे मुफ़्त ई मिले त हीअ माना अची वेहनि उहा नथी मिले हीअ लाज़मी होटल खोले वेठो आहे पंहिंजा 2 रुपया वठंदो न बाबा मां पंहिंजा हुन खां रेंट थो वठां पंहिंजो वहिंवार थो वठां हिननि खे त फ्री में कोन ईंदो न हीअ हाणे डेली हिननि खां मूं मिल्कियत घुरी आहे उन खां बावजूदि हाणे मूंखां मसइला शुरू कया अथनि डेली मुंहिंजे दर ते आहिनि शराब पी ही वकील न आहिनि साईं मवाली आहिनि पी फायरिंग करणु राति मुंहिंजे दर ते फायरिंग कई अथनि इहे राति कूड़ा बयान लाया अथनि असां ते हमलो थियो आहे हमलो हिननि ते थियो हुजे साईं धक लॻल हुजे न धक हिननि खे आयो हुजे उहो वीडियो प्रूफ ॾियनि फेसबुक ते ॾियनि सोशल मीडिया ते ॾियनि बाबा असांखे धक लॻो आहे हमलो थियो आहे हमलो हिननि ते जे सोलंगियुनि कयो आहे या ॿियनि कयो आहे उहो ज़ाहिर कनि फेसबुक ते अचनि ज़ाहिर कनि उन जो वहिंवार मां बि ॾींदुमि सोलंगी बि ॾींदा बाक़ी दस्तारनि खां पहिरियां बि हिननि मसइला कया अथनि सॼे मोरे खां मसइला कया अथनि दस्तारनि खां पिड़ी वारो मसइलो आहे उहा बि लिखी ॾेई वञी खपाई आहिनि नशनि में हाणे उन्हनि जा फॾो पता कनि बाबा असांजो कानून केस आहे बराए महिरबानी मुंहिंजी ज़िया साहिब अपील आहे असां हिननि मां जान छॾाए मूंखे पंहिंजो जिथां आहे उहो वठी ॾिनो हुजे